अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम एजुकेशन इन फोकस में मां जी मेज़बान सबिन मेमन। नाज़रीन, एजुकेशन प्रोग्राम जीअं त तालीमी हवाले सां असां कंदा आहियूं। इन प्रोग्राम में तव्हां असांखे लाइव कॉल करे प्रोग्राम में शामिल थी सघो था। प्रोग्राम जे मेहमान खां तव्हां को बि सवाल पुछणु चाहियो या पंहिंजी का बि ॻाल्हि शिकायत या राय प्रोग्राम में शामिल करणु चाहियो त तव्हां स्क्रीन ते असांजो नंबर ॾिसी सघंदा, तव्हां असांखे कॉल करे सघो था। तालीमी हवाले सां जीअं त सिंध सूबे जी हालत तमामु घणी ख़राबु आहे। किथे गोस्ट स्कूल आहिनि, मास्टर्स आहिनि, स्कूलनि में सहूलियतनि जी अणाट आहे। ऐं हिन वक़्तु जेको करंट इशू आहे सॼी सिंध में 9हीं ऐं 10हीं क्लास जा इम्तिहान थी रहिया आहिनि। इन हवाले सां तव्हां का बि लाॻापियल शिकायत या का ॻाल्हि का राय असां ताईं पहुचाइणु चाहियो त असांखे तव्हां हाणे कॉल करे सघो था लाइव प्रोग्राम में। अॼु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे प्रोफेसर नागपाल साहब। वॾी महिरबानी नागपाल साहब, तव्हां असांखे प्रोग्राम में टाइम ॾिनो। नागपाल साहब, एजुकेशन प्रोग्राम यानी तालीम जे हवाले सां जेको प्रोग्राम असां हिन में आगाही बि ॾियूं था, माण्हुनि जूं शिकायतूं बि ॿुधूं था, माण्हू को सवाल को मुंझारे में आहिनि उहो बि असां ताईं कॉल करे पंहिंजी ॻाल्हि पहुचाईंदा आहिनि, पुछंदा आहिनि। मां इहो चाहियां थो त अॼु पाण एजुकेशन ते त ॻाल्हायूं त एजुकेशन आहे छा। मोस्ट वेलकम असांजा दोस्त ॾिसंदड़ जेको बि पुछणु चाहिनि या का बि ॿुधाइणु चाहिनि ॻाल्हि, पर मां इहो ज़रूरु चाहियां थो त एजुकेशन जी अहमियत ऐं एजुकेशन चऊं छा खे था। सिर्फ़ु हीउ जेको नकली इम्तिहान वारो तरीक़ो आहे, अहिड़ियूं डिग्रियूं वठणु, तव्हां सभु ॼाणो था, इहो आहे एजुकेशन न आहे। हाणे एजुकेशन लाइ हिकिड़ो जुमिलो चवां छो त सुधरियल दुनिया जिते पहुती आहे ऐं जेके ॻाल्हियूं हींअर थी रहियूं आहिनि, मुल्कनि जूं जंगियूं मैदान ते न तालीमी इदारनि में विढ़ियूं वञनि थियूं। याने जेको मुल्क तालीम में तरक़ी याफ़्ता आहे उन उहा जंग खटी ऐं उहो सॼी इंसानियत ते राज करे थो। भला ही टेक्नोलॉजी छा आहे? इहा पोख मां थी निकिरे या एजुकेशन मां थी निकिरे। त ही जेका ॻाल्हि आहे इहा असांजे हुकुमराननि खे, वालदेन खे ऐं स्टूडेंट्स खे बि प्लस पेरेंट्स खे बि अर्ज़ु कंदुसि त पंहिंजे ॿार जे तालीम जो हुन जे रोटी कपिड़े खां वधीक ख़्यालु कयो। छो त हूअं बि चयो वेंदो आहे त सुठे में सुठो तोहफ़ो जेको असां ॾेई सघूं था उहा तालीम तरबियत आहे। याने ॿ शयूं आहिनि। एजुकेशन सिर्फ़ु किताबी या डिग्री शयुनि खे नथो चइजे, असली एजुकेशन माण्हू जी अवेयरनेस आहे त माण्हू केतिरो उन ॻाल्हि में बाख़बर आहे शयुनि खां, मुल्कनि खां ऐं पंहिंजे सिचुएशन खे सम्झी सघे थो, हुन में शऊर जी डेवलपमेंट केतिरी आहे। हाणे एजुकेशन जा 4 थंभा मां हेॾे अचण खां थोरो हिन ते होमवर्क कयो त का शइ नई, का शइ वधीक डिस्क्राइबिंग ॿुधाइजे। तव्हांजो कल्चर एजुकेशन संभाले थी जी, उन कल्चर खां अॻिते फुटंदासीं त उहा सिविलाइज़ेशन अची वेंदी सॼी। अच्छा, वैल्यूज़ तव्हांजा जंहिंखे असां इक़दार चवंदा आहियूं, इन ॻाल्हियुनि जे सिलसिले खे बि कंटिन्यू रखंदासीं। हाजन भुट्टो शिकारपुर मां असांखे कॉल कई आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम मैडम, हाजन भुट्टो पे ॻाल्हायां शिकारपुर। जी अदा, छा चवणु चाहींदव? जी, अवां जो हिकिड़ो प्रोग्राम हलंदो आहे जंहिंमें सेक्रेटरी एजुकेशन बि शायदि राति जो 11 खां 12 ताईं साहब हूंदा। उन हवाले सां हिकिड़ो मुंहिंजो सवाल आहे प्रोफेसर साहब खां ऐं अवां खां त असांजे सिटी शिकारपुर में गुज़िरियल 15 महीननि खां जी डीडीओ पावर्स न आहिनि। जॾहिं त सेक्रेटरी साहब खे किथां बि कॉल ईंदी आहे त सेक्रेटरी साहब इहे लफ़्ज़ चवंदो आहे त दादा मूंखे सीमेस कोड ॿुधायो ऐं उन स्कूल जो नालो ॿुधायो त मां उस्ताद जे मथां जेकी बि एक्शन मां खणां। पर शिकारपुर सिटी जे अंदरि इहा पोज़ीशन आहे जो गुज़िरियल 15 महीननि खां डीडीओ पावर जे न हुजण जे करे जेके वीचारा उस्ताद रिटायर थी चुका आहिनि या जेके लोन खणण था चाहिनि ऐं जेके रिटायर थी चुका आहिनि उन्हनि जा वीचारा, उन्हनि जा घर वारा सौदो वठण लाइ या किराए जी जॻहनि में वेठा आहिनि। एतिरी हालत लॻी पई आहे उन्हनि उस्तादनि जी जो असां ॾिसी करे जो असांखे माना हिकिड़ो रोअण थो अची वञे। 15 महीननि खां डीडीओ पावर न हुजण जे करे असांजा जेके ॿिया कमकार आहिनि शिकारपुर सिटी जे अंदरि, जॾहिं त असांजे शिकारपुर जे 3 तहलकनि में डीडीओ पावर्स अवेलेबल आहिनि। मुंहिंजो सवाल प्रोफेसर साहब खां इहो ई आहे, छा इहा सही ॻाल्हि आहे? जिते उस्ताद खे ठीकु आहे, उस्ताद किथे सही बि आहिनि, उस्ताद किथे ग़लति बि आहिनि, पर हुन जो मक़सदु इहो त न आहे जो उस्तादनि खे जेकी चीज़ मिलंदी हुजे उहा बि खसी वञे। भुट्टा साहब, तव्हांजो जवाबु हीअ आहे त नंबर 1 त ही प्रोग्राम मॉनिटर थी रहियो आहे।
नंबर 2 तव्हां इहा ॻाल्हि इल्मी ते जेको नंबर तव्हांखे बार बार ॾिनो वेंदो आहे 3898 ते तव्हां SMS कयो, सेक्रेटरी साहिब ताईं उहा ॻाल्हि बिल्कुलु पहुचंदी। ॿी तव्हां लाइ चङी ॻाल्हि ॿुधायां त जेके उस्ताद रिटायर थी विया आहिनि, हींअर सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर आहे गुज़िरियल 2 सालनि खां आहे त उनखे 6 महीननि जे अंदरि रिटायरमेंट जा सभु कागज़ात पूरा तव्हां जमा करायो, तव्हांखे पैसा मिली वेंदा। लिहाज़ा तव्हां इहे ॿई ॻाल्हियूं ज़हन में रखो ऐं तव्हां अप्लाई कयो, इल्मी ते पंहिंजो SMS कयो। ऐं हीउ प्रोग्राम बि जीअं मां ॻाल्हायां थो त गवर्नमेंट ऑफ सिंध एजुकेशन डिपार्टमेंट मॉनिटर करे रहियो आहे, तव्हांजी ॻाल्हि पहुचंदी। ऐं जेको प्रोग्राम जी तव्हां ॻाल्हि था कयो उहो ई प्रोग्राम आहे, एजुकेशन ऑन फोकस आहे, जंहिंमें सेक्रेटरी साहिब ॿ दफ़ा 3 हिते आया आहिनि। मुख़्तलिफ़ महिमान असां प्रोग्राम में चेंज कंदा रहंदासीं, कोशिशि कंदासीं त तव्हांजा मसइला हल थी सघनि या इन प्लेटफॉर्म ज़रिए लाॻापियल इदारनि ताईं अमलदारनि ताईं पहुची सघनि। मंज़ूर अब्बासी असांखे कॉल कई आहे शिकारपुर मां। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अजी खुश आयो साईं, अस्सलाम वालेकुम साईं वाला। आदा महिरबानी, दुआ आहे तव्हां ख़ुशि आहियो। हा साईं, आउं पाण PhD आहियां, सरकारी प्राइमरी टीचर आहियां। असां वटि शिकारपुर शहर में DDO साहब या DO चऊं खणी अॻे चला SDO, उहो में तमामु मसाइला रहिया पिया आहिनि। 200 जे क़रीब असांजा उस्ताद रिटायर थी विया आहिनि त उन्हनि खे पेंशन नथी मिले। ऐं NTS जा ॿिए 3 उस्ताद वीचारा उन्हनि खे 12 13 महीनो पघार कोन थी मिले, पजड़ियूं नथियूं थियनि, तमामु घणा मसइला रहियल आहिनि। साईं जन खे इहो अर्ज़ु आहे त महिरबानी करे असांखे सेक्रेटरी साईं फज़लुल्लाह बचो साहिब खां या साईं तालीम जे निशान कोड़े खां तंहिंखां मतिलबु असांखे इहो DDO जल्दी में रखाए त असांजा मसइला हल थियनि। असां तमामु थिया पिया आहियूं, उस्ताद मंज़ूर अली शिकारपुर सर में कुर्ब कंदा सर, महिरबानी। अदा हींअर तव्हां जवाबु ॿुधो हूंदो भाउ, मां जेको ॾिनो त तव्हांजे जेके रिटायर्ड उस्ताद आहिनि उहे बिल्कुलु कम्यूनिट कनि, पंहिंजा कागज़ात ठाहे ऐं पेश कनि। तव्हांखे कोर्ट जे ऑर्डर तहत नथो राहे सघिजे, छो त असांजा 2 बुज़ुर्ग प्रोफेसर इन पेंशन न मिलण जे करे मरी चुका हुआ, जंहिंखां पोइ कोर्ट इहो ऑर्डर कढियो आहे। तव्हांखे थोरो पंहिंजो तेज़ी आणणी पवंदी ऐं जीअं मूं चयो त इल्मी ते तव्हां इहा शिकायत कयो, SMS कयो। ऐं गवर्नमेंट बि तव्हांखे ॿुधी रही आहे हिन प्रोग्राम जे थ्रू, त तव्हां पंहिंजे थ्रू प्रॉपर चैनल उहे ॻाल्हियूं रखो। बिल्कुलु तव्हांजो मसइलो क़ाबिल गौर आहे ऐं इहो यकीनन हल थी वेंदो। हिकु दफ़ो ॿीहर शिकारपुर में कॉलर आहिनि मीर हज़ार शाह। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। अजी खुश आयो, खैर जी अदा, कहिड़ो मसइलो छा ॿुधाइण चाहींदो तव्हां? मसइलो इहो आहे त AG ऑफिस जेका कराची आहे उन मां जेके माण्हू ॿिनि ज़िलनि जा असांजा अकाउंट्स आहिनि उहे ट्रांसफर कोन था थियनि। मुंहिंजे लाइ 1000 रुपया भरणा था पवनि तॾहिं ट्रांसफर थियनि था अकाउंट्स। त जॾहिं AG हर हिकु ज़िले में खुली आहे त अकाउंट्स जा पैसा हर हिकु ज़िले में अचणु घुरिजनि ऐं हर हिकु मुलाज़िम जा ख़ासि करे टीचर्स जा। अदा हिन जो जवाबु, हा हा ॿियो कुझु ॻाल्हायो चओ। हा, उन करे इहो अर्ज़ु आहे त साईं जन तमामु सुठो कमु करे रहिया आहिनि हिन वक़्तु एजुकेशन में। असांखे इहा उमेदु आहे त हिन मसइले ते असांखे जेको आहे त उमेदु आहे त इनशाला इहो असांजो मसइलो हल थी वेंदो। त ज़िलनि में जेके आहिनि AG खां उहो पंहिंजो पाण ट्रांसफर थी वञनि त मसइलो हल थी वञे। हिकु हिकु माण्हू खे एजेंटनि खे पैसा ॾेई करे। अदा जेसिताईं तव्हांजे फंड्स जे ट्रांसफर जी ॻाल्हि आहे, जीअं मूं हिन खां अवल 2 दफ़ा अर्ज़ु कयो आहे त तव्हां इल्मी ते SMS कयो ऐं हिकिड़ी मुश्तरका एप्लीकेशन लिखी उहा चीफ मिनिस्टर ऑफ सिंध, मिनिस्टर एजुकेशन ऐं सेक्रेटरी एजुकेशन ॾे मोकिलियो त हीअं असांजा फंड्स कराची AG मां, छो त जेकॾहिं अचणा आहिनि त उहे नेचुरली तव्हांजा ट्रांसफर थी वञणु घुरिजनि। मतिलबु तव्हांखे थोरो पंहिंजी जदोजहद ज़रूरु करणी पवंदी ऐं बार बार इल्मी ते लिखो ऐं अख़बारुनि में लिखो। जीअं मूंसां तव्हां ॻाल्हायो था न, त इहे शिकारपुर मां ही 3 कॉल आहे जिन जो असां जवाबु था ॾियूं। महिरबानी करे गॾिजी तव्हां हिकिड़ी पूरी एप्लीकेशन लिखो, उहा प्रेस खे मोकिलियो। जी, तव्हां मुख़्तलिफ़ अख़बारूं जेके सिंधी आहिनि उन्हनि सभिनी ॾे मोकिलियो। अॼुकल्ह त सवलो कमु आहे, ईमेल करे तव्हां कॉपी टू लिखी ऐं उनखे मुखातिबु कयो भली सेक्रेटरी एजुकेशन खे, त मसइला हल करण जा थोरा ॾांव ऐं तेज़ी घुरिजे थी। उनजी कापी जेकॾहिं AG जो प्रॉब्लम आहे त AG ऑफिस सिंध, सिविक सेंटर कराची, त उन अकाउंटेंट जनरल खे बि तव्हां उहा एप्लीकेशन लिखो। त गॾिजी थोरो हल करण लाइ पाण खे जदोजहद करणी पवंदी ऐं मूव कयो हिते जे कंसर्न ऑफिसर्स खे जेके मौजूदु आहिनि त असांजा मसइला ई हल थियनि। त बाक़ी तव्हांजी ॻाल्हि इहा जी मां वरी दोहराईंदुमि त गवर्नमेंट ऑफ सिंध बिल्कुलु ॿुधे थी पई, हीउ प्रोग्राम मॉनिटर थी रहियो आहे।
नाकवाल साहब, माण्हुनि जूं शिकायतूं जीअं कॉलर असांखे कॉल ज़ाहिर कनि पिया, आहे, तव्हां सम्झो था अवेयरनेस आगाही या रहनुमाई जी खोट आहे असां वटि तमामु घणी, यानी असांखे अञा इहा पूरी सुध न आहे त मसइलनि जो हल कीअं कजे। ऐं असां या त हिते वेही चुप करे वियूं था, पिटियूं था, दुआऊं घुरूं था, हाणे इन सां मसइलो हल न थींदो। असांखे पंहिंजी तेज़ी ॾेखारणी पवंदी, गॾिजी कमु करिणो पवंदो। जीअं मूं चयो त जेके बि मसइला असांजे साम्हूं अचनि था, कॉलर असां सां आहिनि, इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। कंदकोट मां बशीर असांखे कॉल कई आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मैडम, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा, छा मसलो आहे तव्हांजो? मसलो कुछ भी न है, प्रोफेसर साहब को नंढो सवाल पुछा जी बिल्कुल जी अदा। साईं को सवाल इहो आहे त असांजी एजुकेशन जेका आहे कुझु बहितर थी आहे, पोइ बि असां सिंधी क़ौम सुधरण वारा छो था ॾियूं, पोइ बि असां में कारोकारी क़बाइली जहिड़ा छा असांजो मतिलबु असां सिंधी क़ौम जो थींदो छा? असांजे एजुकेशन में का प्रॉब्लम आहे, असां सिंधी क़ौम में का प्रॉब्लम आहे? तव्हां कुझु ॾींहंनि अॻु जेका क़बाइली जहिड़े में 10 जॻह जेका हिकु ॾींहं में मरिया वञनि था, असांजो थींदो छा? अदा ॾाढो दर्दमंदाना तव्हां ॻाल्हि कई आहे, मूंखे ख़ुशी थी त तव्हां इन ते सोचो त था। यकीन कंदव त मां सुबुह खां राति ताईं इन हिकिड़े मसइले ते मां फिगर्स गॾु कयूं जेके ॿुधाईंदुमि त रोई वेहंदुमि त 2015 में केतिरा माण्हू इन झगड़नि फसादनि में मुआन, न सिर्फ़ु कारोकारी पर असां वटि क़बाइली झगड़ा रोज़ अलाए केतिरियूं हयातियूं खसनि था। इहो बुनियादी तरह असांजे जहालत जी ग़माज़ी आहे, ॿियो कुझु बि न आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त जॾहिं एजुकेशन, भला मां बंदूक खणी कंहिंखे छो नथो मारियां? आदा ॿुधा, तव्हां जेके उस्ताद आहियो, जेके मर्चेंट आहियो, वापारी आहियो, उहे छो नथा मारियो? त ॻाल्हि इहा आहे त मसइले खे हल करण जा तरीक़ा जंहिं ते असां ॻाल्हायूं पिया, असांजो जेको रवैयो आहे न, उहो हिकिड़ो सिहतमंद रवैयो न आहे। हाणे 30 मण कणिक हिकिड़ी औरत सां इज्तिमाही ज़्यादती करण जो सिलो तुम त एतिरो भरियो पिया मां पिथोरे में, जंहिं ते अॼु मां प्रोग्राम बि कयो आहे, उन ते ॻाल्हि ॿोल बि कई। ॻाल्हियुनि जे सिलसिले खे कंटिन्यू रखंदासीं। यकीनन सिंध में एतिरा केतिरा ई मसइला आहिनि। आसिफ मेमण असांखे कराची मां कॉल कई आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो मैडम, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी, छा चवणु चाहींदव तव्हां? हा, मूंखे मैडम ॻाल्हाइणो हो एजुकेशन जे बारे में। जी बिल्कुलु ॻाल्हायो। हींअर 9th ऐं 10th जा एग्ज़ाम जेके थियनि पिया, उनमें मैडम कॉपी कल्चर एतिरो थी वियो आहे जो असांजी जेका नौजवान नस्ल आहे, जेका सिंधी क़ौम आहे, उहा कीअं अॻियां निकिरंदी? ठीकु, सर जेको वेठो हुन सां मुंहिंजो हा हा, तमामु सुठो क्वेश्चन आहे, तमामु सुठो क्वेश्चन आहे। अदा इन जा 4 पहलू आहिनि, बिल्कुलु इन जा जवाबदार 4 माण्हू आहिनि। नंबर 1 हर शइ जो जवाबदार हुकूमत आहे। हुकूमत जो मतिलबु इहो आहे त मां अवाम खे पीस, रोज़गार, तालीम, ही तालीम जी तबाहीअ जो मंज़र आहे जेको तव्हां चओ था। इन खां वधीक को मंज़र थी नथो सघे। बाक़ी जेके अदा 3 शयूं आहिनि, उन में उस्ताद बि शामिलु आहे, पेरेंट बि शामिलु आहे ऐं स्टूडेंट बि शामिलु आहे। हाणे ही सोच, सिहतमंद सोच जो फुक़दान आहे। अच्छा, छो आहे? हिन जो बि रीज़न मां ॿुधायां थो। असां चाहियूं त अॼु इन सिस्टम खे ख़तमु करे सघूं था जेकॾहिं हिकिड़ो सुवाल पाण खां पुछूं, उनजो जवाबु ॾियूं त हिन एक्शन जो हासिलु असांखे छा थियणो आहे। यानी पेरेंट्स पाण खां पुछनि, स्टूडेंट्स पुछनि ऐं टीचर्स पुछनि त मां जेकॾहिं पघार खणां थो ऐं मां पंहिंजो कमु नथो कयां ऐं उन खां अलावा कापी में इन्वॉल्व थी या पैसा वठी मार्कूं थो ॾियां या कापी करायां थो, इहो ज़ोर सां चई ॾिसां मां पाण खे आईने जे अॻियां बीह, केतिरो शर्म थो अचे। पेरेंट्स पंहिंजे पुट जी हे मदद था कनि, मां चवंदो आहियां इहो मोकारो था कनि त तव्हां वञी पाण बीह उन्हनि खे उहे कारतूस पहुचायो या फ्रेंड्स हिक ॿिए जी मदद कयो। कहिड़ो रवैयो? वॾो नेटवर्क आहे हिकिड़ो, उनमें सरगरमा वॾी माफिया जंहिं ते पाण ॻाल्हि ॿोल बि कई हुईसीं। इमरान खैरपुर नाथन शाह मां असांखे कॉल कई आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। मैडम, मुंहिंजो जेको साईं जन खां सवाल आहे जी त असांजो केनशाह जे भरिसां जेको आहे ॻोठ आहे मुराद खान गाड़ी, उहो उनजो स्कूल जेको आहे काफ़ी टाइम खां बंदि आहे। हाणे हिकिड़ो नाले मां त टीचर रखियो अथनि वॾेरो, पंहिंजी जेको आहे मर्ज़ी मूजिबि जेको 10 खां 11 बजे अचे थो, वरी 12 बजे जेको आहे हलियो वञे थो। ऐं उनखां अलावा असांजे ॻोठ जा 2 जेकी ॻोठ हिन साइड में माणो खान गाड़ी ऐं आडो खान गाड़ी,
उन्हनि जा स्कूल तक़रीबन 4-5 सालनि खां बंदि आहिनि ऐं उन्हनि जा जेके फंड आहिनि उहे जेको आहे मां जांच करायो जेको आहे हुते एजुकेशन खां थोरो सेक्रेटरी साहिब सां ॻाल्हि ॿोल मुंहिंजी थी वेरी गुड। त इहो तव्हांजो जेको आहे वॾेरो आहे उहो हाणे पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो आहे हिते जेको हेडमास्टर अचे थो या सुपरवाइज़र अचे थो उनजे साथ खां जेको आहे उहे सभु माशाल्लाह हेॾे होॾे थी वञनि था। तो बराए महिरबानी असांजे ॻोठ खे हींअर एजुकेशन न धिकियो वञे ही त जदीद दौर आहे उन में बसि ॻोठ जेको आहे तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम आहे उनजे बारे में थोरो तव्हां हेल्प कयो असांखे जीअं स्कूल खुली पवनि। अदा वेरी गुड, तव्हां दर्द रखो था, मूं शाबाश हुजे तव्हांखे। हाणे अर्ज़ु इहो आहे त जीअं तव्हां चओ न त मां ॻाल्हायो आहे त इन पंहिंजी ॻाल्हाइण खे वधायो। जी, हीउ सॼो सियासत जो मोकारो आहे। जीअं तव्हां पाण ॿुधायो त वॾेरो पीपल्स पार्टी में शामिलु थियो आहे त माना ही इज़ एब्सॉल ऑफ ऑल द सिन्स, जेके हिन ॾोह गुनाह करे थो पियो सभु अलॻि वञनि। त इन जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो मुंहिंजा भाउ, वॾे फोरमन ते आवाज़ु उथारियो ऐं गॾिजी उथारियो। जी, त ही नाला जीअं तव्हां मूंखे ॿुधाया न ही तफ़सील सां लिखी, उहा एप्लीकेशन हाई कोर्ट, वज़ीर आला ऐं कापी टू प्राइम मिनिस्टर पाकिस्तान बि लिखी सघो था। चवण जो मतिलबु इहो आहे त असांखे अदा जाखोड़ करणी पवंदी, ॿियो कोई तरीक़ो न आहे, विढ़ण सवाइ वाह कान्हे। असां पंहिंजे चैनल जे ज़रिए, सिंध टीवी जे ज़रिए, पंहिंजे प्लेटफॉर्म जे ज़रिए तव्हांखे मौक़ो फराहम था कयूं त तव्हां अहिड़ियूं ॻाल्हियूं असां ताईं पहुचायो ऐं असां लाॻापियल इदारनि ताईं कोशिशि कंदासीं तव्हांजूं ॻाल्हियूं पहुची सघनि। ऐं इन का राय, को मसइलो, का शिकायत बि हुजे तव्हांखे त असांजा जेके प्रोग्राम में माहिर अचनि था उहे इन जो जवाबु तव्हांखे ॾेई सघनि। प्रोफेसर, प्रोग्राम जे सिलसिले खे कंटिन्यू रखंदासीं पर ब्रेक बि असांखे वठिणो हूंदा आहे, सो वक़्तु थियो आहे ब्रेक जो, वठूं था मुख़्तसिर ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। नागपाल साहब, असां प्रोग्राम में ॻाल्हि पे कई, असां वटि कॉलर्स जेके अचनि था, जेके तव्हां सम्झो था त सिंध में सुजागी आहे, अवेयरनेस आहे, सिंध चाहे थी त उन मां इहो तालीम जे सिस्टम में बहितरी अची वञे, क़बाइली जहिड़ा जिरगा फरसूदा जेके रस्मूं आहिनि, रीतूं रवाज जेके ज़ोरी असांजे मथां मढ़िया था वञनि, इन्हनि मां पंहिंजी जिंद आजी कराइजे। बेशक उन लाइ थोरी जदोजहद साइंटिफिक तरीक़े सां करणी पवंदी, उन्हनि हथनि खे वठिणो पवंदो, उन्हनि जो बाइकाट करणो पवंदो, पंहिंजे दिलि में जेका नफ़रत आहे न उनखे ॿाहिरि आणणो पवंदो, तॾहिं असां हिन मसइले खे यानी उनखे असां सख़्तु नापसंदि कयूं। जेको कारोकारी करे थो न, सपोज़ उनजी अॼु खां पोइ इज़त न कंदासीं, उन सां सोशल बाइकाट कयो। हूअं त टोपी मथे करे घुमे थो न त मां वॾो कमु करे आयो आहियां। हाणे उहो जेकबा जो जेको लाल बख़्श वारो मामिलो आहे त राति जो जेका कुंवार आहे उन खे तव्हां घुटा ॾेई गठरा मारे छॾियो। हाणे उन माण्हू जो तव्हां सोशल बाइकाट कयो, उनखां सख़्तु नफ़रत जो इज़हार कयो न, त ही घर तॾहिं सम्झनि त सिंध जागी पई आहे। मतिलबु पंहिंजे समाजी रवैयनि में तब्दीली आणणी पवंदी, यकीनन पंहिंजे एजुकेशन जो इज़हार करणो पवंदो। नवीद अहमद फुलपोटो खैरपुर मीरस मां असांखे कॉल कई आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी, मां नवीद अहमद फुलपोटो थो ॻाल्हायां, खैरपुर मीरस सां। जी जी, छा चवणु चाहींदो? सवाल इहो आहे, तालीम खे एतिरो तबाह कयो वियो आहे, असांजी सिंध जे तालीम खे एतिरो तबाह कयो वियो आहे जो हाणे तव्हां ॾिसो ताज़ो जेको PCS जो सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो रिज़ल्ट आयो आहे त हिन में कंहिं बि क़िस्म जी हिकिड़ो बि माण्हू जेको आहे सो मेरिट ते न आयो आहे। त साईं तव्हां इहा ॻाल्हि बि जेको आहे सो पंहिंजे ध्यान में रखी करे इन्हनि खे बि सम्झायो त साईं इहे जेके मेंबर वेठा, हिकिड़ो त असांजे ॻोठ जो आहे, मां हुनजो नालो न खणंदुमि, उन पंहिंजा माण्हू एतिरा खणाया आहिनि त एतिरा खणाया आहिनि जो मां तव्हांखे छा ॿुधायां, एॾी अंधेर नगरी थी आहे। ऐं सुभाणे माण्हुनि जो तालीम जे पोइ कहिड़ो ख़्यालु रहंदो, आख़िर पोइ माण्हुनि जी कहिड़ी दिलि रहंदी तालीम ते? तालीम इल्मु माण्हूअ जी कीअं आहे साईं? मां तव्हांखे इहो रिक्वेस्ट थो कयां पंहिंजे तरफ़ खां त इन ते तव्हां थोरो कुझु ॻाल्हायो ऐं ईअं तालीम खे बहितर करणु ऐं उनजी मेरिट खे बहितर कयो वञे, इहो मुंहिंजी रिक्वेस्ट आहे, तव्हां इन ते ॻाल्हायो। अदा महिरबानी, असांजो कमु ई इन ते ॻाल्हाइण लाइ अदा। हाणे ही माण्हू जेके असांजा हुकुमरान आहिनि, तव्हां जेका ॻाल्हि कई या मूंखे ख़बर आहे, अख़बारुनि में बि अची वई आहे ॻाल्हि, त शुरू खां वठी मूं पहिरें बि इहो चयो त पॉलिटिसाइज़ेशन आहे सॼी तालीम में, त ही अंधा गूंगा ऐं बहिरा हुकुमरान आहिनि। असां अंग्रेज़ी में हिकिड़ो फ्रेज़ चवंदा आहियूं, टू टर्न डीफ ईयर। बहरहाल वाक़ा करणु मूं वसि, तव्हां बि कयो, मां बि कयां थो, ही मॉनिटर थिए थो, त मन कंहिंखे ॻाल्हि इहा सम्झ में अची वञे त असां पंहिंजे पाण क़बर खोटे रहिया आहियूं। तालीम न ॾियणु माना पंहिंजी क़बर खोटणु पंहिंजे हथनि सां। जी, तालीम खां अॻिते कोई जहान कोन्हे को। त जॾहिं मेरिट ते माण्हू खे शइ न मिलंदी, जीअं तव्हां चओ था, त पोइ माण्हू चवंदो त मां पढ़ां छो, उहा मायूसी वधंदी। पर मां सच ॿुधायांव त ईअं न आहे।
जेके असांजा दोस्त पढ़णु चाहिनि था उहे महिनत कॾहिं बि कंहिंजी रायगान न वेंदी आहे। हाणे जिन PCS हींअर ॾिनी आहे न उन्हनि जी एबिलिटी ते हुकूमत नथी खसे सघे न मां हिनखे कंडेम थो कयां जी मतां चओ त मां हिनखे अवॉइड थो कयां त बाबा ही अकरबा परवरी ही रिश्वतखोरी बंदि कयो। सिंध जे माण्हुनि ते कुझु रहम कयो, घणो थी वियो, तमामु घणो थी वियो। त घटि में घटि असांजी जेका बेसिक शइ जी मां अॻूं चयो त जंगियूं मुल्कनि जूं हाणे तालीमी इदारनि जे थ्रू क़ाबिलियत जे थ्रू खटिजी सघनि थियूं। मक़बूल अहमद शेख शिकारपुर मां फ़ोन कई आहे जी, छा चवणु चाहींदो? मुंहिंजो इशू इहो आहे त एजुकेशन डिपार्टमेंट में सेक्रेटरी साहब आहिनि फज़लुल्लाह पेशवर साहब उहे जेको आहे असांजे डिस्ट्रिक्ट शिकारपुर में हिकिड़ो तहलको आहे शिकारपुर उन में BDO पावर्स नथा मिलनि। असां ॾाढा परेशान आहियूं। NTA पास उस्ताद जेका आहे सैलरीज़ कोन अची वञे हिन जे बारे में जेको आहे डिस्कस करणो। अदा इहा ॻाल्हि असां ताईं पहुचे ई चुकी आहे, तव्हां कई फ़ोन या कंहिं ॿिए हंधि। ॻाल्हि इहा आहे त तव्हांजा सिलेक्ट कयल चूंडायल MPA MNAs आहिनि। एक्चुअली त जवाबदार असां आहियूं जेके उन्हनि खे वोट था ॾियूं, पर ज़ाहिर आहे हाणे तव्हां हिन में न बि शामिलु हुजो। ॻाल्हि इहा आहे त तव्हां असांखे हींअर विढ़णो पवंदो साईं, मुख़्तलिफ़ महाज़नि ते विढ़णो पवंदो, पोइ SMS ज़रिए जीअं चयुमि त इल्मी खे तव्हां लिखो, लेटर्स ज़रिए ईमेल कयो। अॼुकल्ह तमामु सणाओ तरीक़ो आहे त तव्हां उहा कापी सभिनी ॾे मोकिलियो, वेंदे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ते बि मोकिलियो। हीउ कहिड़ो असां सां वैल थिए पियो। हाई कोर्ट आहे सिंध कराची जी जेका असांजा वाक़ा ॿुधण लाइ आहे, त सेशन कोर्ट खां वठी इन्हनि खे गवर्नर खे, वज़ीर आला खे, वज़ीर तालीम खे, सेक्रेटरी खे ऐं तव्हांजे साम्हूं जेके वेठा आहिनि DO EDO त उन्हनि खे खड़कायो गॾिजी जेकॾहिं तव्हां इहो कमु कंदव त इहो कमु थी वेंदो। असांखे विढ़णो पवंदो, ॿियो को तरीक़ो न आहे। हीअ जेका बि असां सां ज़्यादती थी रही आहे इन लाइ असांखे आवाज़ु उथारणो पवंदो, असांखे महाज़ ठाहे अॻिते वधिणो पवंदो, वरना असां सां जेको वयल आहे उहो असां पिटे थकिजी पवंदासीं। ऐं पंहिंजी लेवल ते सिविक सोसाइटी ठाहियो, शहरी सोसाइटी जेका मसइलनि जे हल लाइ गॾिजी अमल करे, गॾिजी कमु करे। त असां पंहिंजे MNA MPA खे त पकड़ियूं न यार, घटि में घटि एतिरो त कयो त जेके अचनि था ईद ते अचनि था उन्हनि जो घेराव कयो, उन्हनि खां पुछो त बाबा असांजा वोट वठी त असां सां छा था कयो पिया। सभ खां पहिरीं तालीम, ॿियो नंबर सिहत। जेकॾहिं इहे ॿ शयूं असांखे नथा ॾियो त तव्हां नुमाइंदा छाजा आहियो, अवामी हुकूमत छाजी आहे। त उन लाइ असांखे जाॻणो पवंदो, विढ़णो पवंदो, पंहिंजो आवाज़ु पहुचाइणो पवंदो। मां ही तव्हांजो आवाज़ु सम्झी ऐं ॻाल्हायां थो त जीअं हीअ आवाज़ु हुकुमराननि जे ॿोड़नि कननि ते मतां पहुची वञे, मतां ॿुधी सघनि। नागपाल साहब हिकिड़ो त असांखे शिकारपुर जे हवाले सां तमामु घणा फ़ोन अची रहिया आहिनि। इन खां अलावा कापी कल्चर जे हवाले सां बि असांखां सवाल कयो वियो त इनखे रोकियो छो नथो वञे, या इहो जीअं जीअं वधंदो थो वञे त असां इन दुबण में अञा दसिजंदा पिया वञूं। कापी कल्चर जो जेको लॉन्ग टर्म सोचे या जेको ॿियनि मुल्कनि में उन्हनि खे कीअं कंट्रोल कयो आहे उहे मां तजवीज़ ॿुधाए सघां थो। नंबर 1 त सिस्टम ऑफ एजुकेशन तव्हां चेंज कयो। जेका सिंध में गुज़िरियल 20 सालनि खां कापी कल्चर असां ॾिसूं था पिया, हाणे हुनखे इंटरनल एग्ज़ाम में चेंज कयो था। मुंहिंजी ॻाल्हि सम्झो था, यानी यूनिवर्सिटी, स्कूल, कॉलेज, बोर्ड उन्हनि जे जेके ॾिनल मार्कूं आहिनि उन्हनि खे क़बूल करे ऐं इंटरनली वरी ऑब्जेक्टिव ऐं इंटरव्यू, मतिलबु असां MBA आहे, BBA आहे, त असां ऑब्जेक्टिव टाइप ॾींदासीं। ऑब्जेक्टिव टाइप कीअं ॾिबो आहे त सपोज़ 20 सवाल आहिनि त उहे हिकिड़ो सुवाल अधु मिंट में थींदो ऐं हिक ॿिए जे पोयां स्टूडेंट्स वेहंदा। पहिरें जंहिंखे पेपर ॾिबो आहे उन खां पहिरें ई वठिबो आहे, छो त पेपर विराइण जे दौरान पहिरें खां आख़िरी ताईं वञण में टाइम लॻंदो आहे। त एग्ज़ैक्ट टाइम सां जेकॾहिं हाणे हू अधु मिंट वारो सुवाल नथो करे, ॿिए खे थो ॿुधाए, कापी थो करे, भली करे। मतलब तालीमी सिस्टम खे असांखे चेंज करण जी बेहतरी आणण जी ज़रूरत आहे। अब्दुल हमीद कश्मीर मां असांखे कॉल कई आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी ता छा चवण चाहींदो? भेण असांजो अर्ज़ु इहो आहे त एजुकेशन जो हालत ॾिसो था पाण, एजुकेशन हालत इहो थियो आहे जेको हिन असांजे तलके में एजुकेशन जेको ऑफिसर आहे EDO उन में 3 फता संभाले वेठो आहे, रेवेन्यू खातो, लोकल गवर्नमेंट, ॿियो जेको एजुकेशन ॾिसो था एजुकेशन हाल ॾिसो था। सेक्रेटरी तालीम जेको आहे तमामु असांजो बहितरीनु आहे, सुठो कारगर थी वञे, सुठी महिनत आहे। ॿी शहर में जेके लोकल शहर आहिनि, ॿ अॼु दफ़ो बि आहे उते थोरो इंट्रस्ट अथव।
बाक़ी तालीम किथे आहे बि न। असांजो अर्ज़ु इहा त जेको साईं जन वेठो आहे प्रोफेसर साहब असां उनखे रिक्वेस्टूं था त इहो हिकिड़ो माण्हू हिकिड़ी जे खाता कहिड़े हिसाब सां रखे थो ऐं इन जो छा मक़सदु आहे, केतिरे तालीम ते इहो भलाई करे सघे थो। छो जो ॾिसो था पाण हिकिड़ो ऑफिसर माण्हू टे खाता हलाए थो त इहो एजुकेशन जो छा माहौल थींदो आहे। जेको आहे एचओ साहब आहे बि न, उन में ईजो साहब आहे जेको टे खाता हलाए थो। टे खाता हलाइण वारो माण्हू छा इहो जेको आहे तालीम खे सुठे नमूने हलाए सघे थो ऐं कहिड़े नमूने सां। हिकु त हिते शहर में मिली भगत आहे, साईं पाण चए थो त MLA MP सही थिए त कमु हली सघे थो, न त नथो हली सघे। कुझु असां ॻाल्हाए सघूं था त कुझु त पाण ॻाल्हाइण जो कंहिं वटि उहो छा आहे बि न, हिनखे ऑफिसरनि वटि एॾो को हीअ शइ संभल बि आहे। महिरबानी अदा तव्हां असांखे कश्मीर मां कॉल कई। नागपाल साहब जॾहिं असां वटि हिकिड़े मिनिस्टर वटि 5 मिनिस्ट्रियूं आहिनि त पोइ इहा का ताजुब जी ॻाल्हि कोन्हे। अहिड़े नमूने सां असांजे ऑफिसरनि वटि बि 2-2 3 खाता आहिनि त उहो संभालीनि था पिया। हाणे इन्हीअ लाइ असां जीअं मूं अर्ज़ु कयो त इहे ॻाल्हियूं वॾे वाक़े सां पहुचाए सघूं था त इहो बंदि कयो। सेक्रेटरी साहिबु बिल्कुलु पंहिंजे नमूने में PHO साहिबु सुठो कमु थो करे, काफ़ी हुन नयूं शयूं आंदियूं आहिनि, पर जेसि ताईं टीम वर्क शामिल थिए, हुन सां अहिड़ा दर्दमंद माण्हू मिलनि ऐं उहे करणु चाहिनि ऐं असां जेके पाण छा करे सघूं था। अदा ॻाल्हि इहा आहे त दाहूं करण बि असांजो हिकिड़ो कमु आहे जेको असां कंदासीं, पर मां जीअं चवां थो त सिविल सोसाइटी जेकॾहिं एक्टिव थिए, सिविल सोसाइटी हिनखे चइबो आहे असांजा 4 चङा मुड़ुस, जीअं हाणे शदात कोट बचायो हिकिड़ी कमेटी आहे, उन हींअर कामयाबी हासिलु कई, पकड़े वरितऊं। त जेकॾहिं असांजी इहो सिविल सोसाइटी चाहे त कापी कल्चर ख़तमु कराए सघे थी हर शहर में। मतिलबु असांखे पाण सुजाग थियणो पवंदो ऐं पंहिंजे सिस्टम में पाण पहिरियों इहो सम्झूं त सही असां पाण पंहिंजे खाधे में ज़हर मिलाए रहिया आहियूं। सही, वॾी महिरबानी नागपाल साहब। प्रोग्राम जो टाइम मौज़ू तमामु अहम हुयो, पर टाइम असांजो पूरो थी वियो आहे। नाज़रीन, एजुकेशन प्रोग्राम में अॼु एतिरो ई। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।